नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के इस्लामाबाद में खबर ॾींदड़ वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त अफ़गानिस्तान में अमन पाकिस्तान लाइ फ़ाइदेमंद आहे। रिपोर्ट मूजिब सुदसमा वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त अमेरिका ऐं चीन जे लाॻापिन जे हवाले सां 1970 में पाकिस्तान किरदार अदा कयो। अफ़गानिस्तान में अमन पाकिस्तान लाइ फ़ाइदेमंद आहे। तालिबान खे पहिरियों अमेरिका ऐं पोइ अफ़गानिस्तान हुकूमत सां ॻाल्हाइण लाइ राज़ी कयो। फवाद चौधरी चयो त चीन ऐं अमेरिका ॿ इक़्तिसादी ताक़तूं आहिनि। अमेरिका चीन तकरार घटि करण लाइ पाकिस्तान किरदार अदा करण लाइ तैयार आहे। अफ़गानिस्तान में एक मुस्तक़िम हुकूमत ॾिसण चाहियूं था। अफ़गानिस्तान जे हवाले सां एक पंहिंजी ज़मीन खे इस्तेमाल करण न ॾींदासीं। फवाद चौधरी चयो त अमेरिका सां वापार पंहिंजे तरीक़े सां करण चाहियूं था। अफ़गानिस्तान जे हल लाइ समूरी धुरियुनि खे शामिल करणो पवंदो। वज़ीर आज़म भारत सां बेहतर लाॻापिन जी उम्मीद जो इज़हार कयो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।